अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां फराशा। नाज़रीन, अवांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध हुकूमत कराची जे गाज़ी ॻोठ में ऑपरेशन कंदड़ एडिशनल डिप्टी कमिश्नर समेत 5 ऑफिसरनि खे हटाए छॾियो। संदन ख़िलाफ़ इंक्वायरी जो हुकुम। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बशखास केली मूजिब सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह गाज़ी ॻोठ ज़िले ओभर में पुलिस ऐं इलाइक़े वासियुनि विच में झेड़े जो नोटिस वरितो। वॾे वज़ीर मुराद अली शाह डिप्टी कमिश्नर ओभर राजा तारिक चांडियो जी रिपोर्ट ते 5 ऑफिसरनि एडिशनल डिप्टी कमिश्नर ईस्ट हशाम मज़हर, असिस्टेंट कमिश्नर स्कीम 33 नदीम कादिर खोखर, मुख्तियारकार स्कीम 33 जे इंचार्ज जलील बिरोही, तपेदार आशिक तुनियो ऐं एंटी इंक्रोचमेंट फोर्स जे इंचार्ज सैयद मोहम्मद अली खे मुअत्तिल करे छॾियो। मुअत्तिल थियल ऑफिसरनि खां वधीक तफ़सीली इंक्वायरी कमिश्नर कराची मोहम्मद इक़बाल मेमर जे हवाले कई वई। कमिश्नर कराची 3 ॾींहं में ज़िम्मेवार ऑफिसर मुक़रर करे चीफ सेक्रेटरी सिंध खे रिपोर्ट पेश कंदो।